प्रिय विद्यार्थियों, अॼु पाण ॿिए पाठ सेकंड जे उथियल किताब जो मज़मून सिंध जी भूमीअ जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। हिन में लेखक सिंध जी भूमीअ जी महिमा ॻाईंदे फरमायो आहे त भूमीअ जी महिमा माना उन जी जेका वॾाई आहे उहा पंहिंजी पंहिंजी आहे। मुल्क जो महात्म मुख़्तलिफ़ आहे, माना अलॻि अलॻि आहे। हर हिकु मुल्क जी अगरि कंहिंखे वॾाई आहे, प्रशंसा आहे, सारा जोॻो आहे त उन जी जेका वॾाई आहे उहा मुख़्तलिफ़ आहे। उन पंहिंजे पंहिंजे ख़ूबियुनि जे करे हर हिकु मुल्क जी जेका वाखाण थिए थी ऐं अॻिते सफलता हासिल करे थो उहो मुल्क। शिवजीअ जो आस्थान कैलाश ते ई थींदो। परियुनि जे आखाड़े लाइ को काफ़ी सुवंदो, माना परियुनि जे आखाड़े जे लाइ, परियुनि जो जेको मैदान आहे उन लाइ को काफ़ माना पर्वती सुंहं ॾींदो। नदियूं मिड़ेई नदियूं, ढंढूं मिड़ेई ढंढूं, पर हर जी पोड़ीअ वटि गंगा जल सां ॿियो कहिड़ो जल भर मेचे सघंदो। मतिलबु सभु नदियूं आहिनि, सभु ढंढूं आहिनि, पर हर जी पौड़ी माना हरिद्वार जी जेका पौड़ी आहे उन जे जल सां ॿियो कहिड़ो बि जल भर मेचे न सघंदो, माना पंहिंजी समानता करे न सघंदो। मानसरोवर सां कहिड़ी झील कुल्लो हणी सघंदी। यूरोप में जंग जा क्षेत्र अलॻि अलॻि आहिनि। हर फल इंडस ते थींदो ऐं हिंदुस्तान जी क़िस्मत जो फ़ैसिलो वरी बि कुरुक्षेत्र में ऐं थानेसर, पाणीपत ऐं करनाल वटि थींदो। काशीअ जा पंडित बल अकाबर हुजनि, माना होशियार हुजनि, पर आचार्य वरी बि दक्षिण जा। अॻे शंकर ऐं रामानुज, हींअर रामन ऐं राधा कृष्ण। चित्र चिटींदा चीनी ऐं रोमी, पोखी पैदाइश में सरस थींदा जावा ऐं स्वर्ण भूमि। ख़ुशि ख़ल्क़ ऐं ख़ुशि जीअरा लभंदा फ्रांस ऐं ईरान में, त कारीगर जर्मनी ऐं जापान में। वापारी त इंग्लैंड ऐं अमेरिका में। एकांत ऐं एकता जो आलाप त सिंध जी वादीअ जो, माना एकांत ऐं एकता जो आलाप जेको आहे उहो सिंध जी वादीअ में ॿुधणु ईंदो। हर हिकु मुल्क खे पंहिंजी पंहिंजी वॾाई आहे। हर हिकु मुल्क पंहिंजी पंहिंजी वॾाई ख़ूबीअ जे करे प्रशंसा हासिल करे थो, वॾाई हासिल करे थो, पर सिंध जी भूमि जेका महिमा आहे उते वेही करे इंसान एकता में गुम थी वञे थो। एकता ऐं एकांत जो आलाप मधुर मधुर स्वरूप असांखे ॿुधणु अचे थो सिंध जी वादीअ वटि, सिंध जे भूमीअ वटि। अॻिते ॿुधाए थो त ईअं बराबरि आहे त समय जे प्रभाव करे, माना वक़्त जे असर जे करे, प्रकृतिअ जे उथल पुथल करे कंहिं भूमीअ जो तेज कॾहिं घटि कॾहिं वधि थो रहे। असांजे अखियुनि अॻियां इंग्लैंड जे चमकंदड़ तेज़ ते घृण जी छाया पइजी रही आहे ऐं दुहिल दमामा, दान पुञ, जाखोड़ा जतन अञा त इन्हीअ घृण खे मिटाइण में असमर्थ साबित थिया आहिनि। समुंड जो दादलो बोदलो इंग्लैंड क़ौमुनि जो नक, मुल्कनि जो मर्कज़ हिन नए हवाई युग में फिरी रहियो आहे, कुंड किड़स में धिकियल, ॿियनि जो मोहताज ऐं ख़ौफ़ जो मारियल। जाग्राफीअ जे पेच में का घुमी पई त केरु छॾायसि। असांजी सिंधड़ी बि अयामनि खां समय जो शिकार थींदी रही आहे। जाग्राफीअ जे पेच में पियल आहे। जीअं सिंध पंहिंजो वहिकिरो फहिराए, तीअं सिंध जी वादी या माथिरी याने असांजी भूमि सिंध बि पई फिरे। सिंध जो जेसीं हिंद सां गहरो तालुक़ु रहे तेसीं ख़ुशि रहे। सिंधड़ी बि अयामनि खां समय जो शिकार थींदी रही आहे। जाग्राफीअ जे पेच में पियल आहे। जीअं सिंध पंहिंजो वहिकिरो फहिराए, तीअं सिंध जी वादी या माथिरी याने असांजी भूमि सिंध बि पई फिरे। सिंध जो जेसीं हिंद सां गहरो तालुक़ु रहे तेसीं ख़ुशि रहे, ख़ुशहाल रहे। उहो नाड़ो कपियो त वरी मुअनि जो दड़ो बणिजे। सिंध नालो ॾिनो हिंद खे, सिंध सेखारियो वेदनि जो मूल मंत्र वहदत मां कसरत थी, कसरत वहदत कुल। वहदत मां कसरत थी माना घणाईअ मां हेकिड़ाई ऐं हेकिड़ाईअ मां घणाई। वहदत माना हेकिड़ाई, कसरत माना घणाई। हेकिड़ाईअ मां घणाई थी ऐं घणाईअ मां हेकिड़ाई थी। पर सिंध जी भूमीअ खे सुख सुम्हणु नसीब में न आहे। हिंदुस्तान जे ॿियनि प्रांतनि में यादगार थियनि ज़मीन जे मथां ऐं ऊचे घाट
सिंध भूमीअ जा यादगार थियनि ज़मीन हेठां ऐं धड़नि जी सूरत में। ॿियनि हंधि लभंदा अशोक जा थंबा ऐं मुगलनि जा महल, राजपूतनि जा कोट ऐं जवाहरनि जा झंझल मंदर। सिंध में लभंदा मुअनि जा दड़ा, दिलवराए जूं ज़मीनदोज़ नगरियूं, अरोड़ जा खंडर, भंबोर जूं बिटूं। शायदि को ज़मानो अचे त सिंधी लोक दरिया जे लट पियल पेट में खोटाई कंदे साध ॿेले अंदर जूं मूर्तियूं ऐं संगमरमर ॾिसी सुसफुस कनि त हिते बि के संगमरमर जा टुकर हुआ छा, जे कंहिं भूकंप या कुदरती कहर सबबु गुम थी विया। असांजे सिंधीअ जे गर्दिशूं ॾिठियूं आहिनि ऐं ॾुफेर से ॿिए कंहिं दरिया जे बाग में न हूंदा। मतिलबु असांजी जेकी सिंध जी नदीअ में घणेई गर्दिशूं, घणेई हलचलूं थियूं आहिनि, ॾुफेर थिया आहिनि, मतिलबु घणेई अहिड़ियूं मुश्किलातूं आयूं आहिनि जे ॿिए कंहिं दरिया जे बाग में न हूंदा। न नील, न फरियात, न दिजल, न अमो दरिया। अहिड़ियूं माजराऊं ॾिठियूं गंगाऊं ऐं गोदावरियूं त कल ॼावल किकियूं ई सॾिबियूं। इहा रेफरेंस जे रूप में माना सिंध नदीअ खे जेको आहे तमामु घणो वक़्त जो हेराफेरी, वक़्त जी गर्दिश जो मुंहुं ॾिसणो पियो आहे। बाक़ी ॿियनि नदियुनि खे एतिरियूं मुश्किलातियूं ॾिसणियूं न पियूं आहिनि ऐं गंगाऊं गोदावरियूं त अञा कल्ह जूं ॼावल किकियूं आहिनि। उन्हनि खे तमामु घणा कष्ट वक़्त जी गर्दिश में उहे घटि आयूं आहिनि। सिंध जी भूमीअ खे वर मिलियल थो ॾिसे त हिन नासवंत संसार में जगत मिथ्या ऐं एको ब्रह्म द्वितीयो नास्ति। इहो बि रेफरेंस जे रूप में ईंदो अथव। भूमीअ जी महिमा हींअर ॻाए रहियो आहे लेखक। छा थो ॿुधाए त सिंध जी भूमीअ खे वरदान मिलियल थो ॾिसे त हिन नासवंत संसार में जगत ही जेको संसार आहे उहो मिथ्या आहे। एको ब्रह्म द्वितीयो नास्ति। हिकु ई ब्रह्म सचो आहे, ॿियो सभु छा आहे, नासवंत आहे। जी अमली गवाही पेश करे ऐं भिटकंदड़ मनुष्य जो मन पिरियां जे पार निहे। माना भिटकंदड़ जेको मनुष्य आहे, जंहिंखे मनुष्य खे आराम सुख सुम्हणु नसीब कान्हे, उन्हीअ जो मन जेको आहे परमात्मा जे पार ॾे खिचजे थो। कॾहिं जॾहिं हू सिंध जी नदीअ ते वेही करे पंहिंजो पाण खे एकाग्रचित मन सां पिरीअ खे ध्याए थो। सिंध जी आब ऐं मिटीअ में हिकु ख़ासि तासीर आहे। आब माना पाणी ऐं मिटी माना मिटी, खाक, उन में छा आहे, ख़ासि तासीर आहे, असरु आहे। असांजो दरियाशाह न रुॻो जल सागर आहे पर ख़ुदि महिराण आहे, समुंद्र आहे। संदसि पाणीअ में पवित्र नदियुनि जो मिठाज आहे। थधाण आहे त संदसि बेपाया पखेड़ ऐं कूकाट कंदड़ लहरुनि में समुंड जी दहशत आहे। सिंधूअ जे कप ते रही इंसान अजकुत आद अंत खे थो यादि करे। मतिलबु मां किथां आयो आहियां ऐं किथे मूंखे वञिणो आहे, इन्हीअ खे हू यादि थो करे। वर ॾेई करे पंहिंजो पाण जे बारे में सोचे थो त मां हिन संसार में छो आहियां, छाजे करे आहियां, किथां आयो आहियां, किथे मूंखे वञिणो आहे। मतिलबु उनजो मन जेको आहे तमामु घणो एकांत में वेही करे परमात्मा जे तरफ़ खिचजंदो वञे थो। सिंधूअ जे कप ते रही इंसान अजकुत आद अंत खे थो यादि करे, अंदर में जाती थो पाए ऐं साईंअ जी सूंहं ते, परमात्मा जी सूंहं ते अशश थो करे, माना वाह वाह थो करे। जिन सिंधूअ जी यात्रा कई आहे, झूलेलाल जो नारो हंयो आहे, उन्हनि खे ई सुध आहे त दरियाशाह कहिड़ी सुर्खी थो प्यारे, कहिड़ा रूहानी राज़ थो पलटे। ही दरिया उहो आहे जंहिं अनेक विचित्र दृश्य ॾिठा आहिनि। हिन दरिया जे कप ते ऋषियुनि वेद मंत्र उचारिया ऐं मलेच्छनि मदायूं कयूं। हिन दरिया खां आर्य ऐं अणार्य, ई क़ौमुनि जा नाला ॿुधाए थो त आर्य ऐं अणार्य, सथेन ऐं द्रावड़, ईरानी ऐं तोरानी, यूनानी ऐं तातारी, पूरबी ऐं पश्चिमी, क़िस्मे क़िस्मे क़ौमूं ऐं मुख़्तलिफ़ मज़हब लंघे पार पिया। ॿिए कंहिं दरिया एतिरा परदा लहंदा चढ़ंदा न ॾिठा आहिनि, कंहिं दरिया एतिरा लाहा ताड़ा न ॾिठा आहिनि, ॿिए कंहिं दरिया एतिरा परदा लहंदा चढ़ंदा न ॾिठा आहिनि, न कि उहो पैगाम सुणायो आहे। नील नदी पिरामिड ॾिठा ऐं फ़रोअन जो जादू आज़मायो, पर नील वटि उहो जादू हज़ारनि सालनि खां गुम आहे। सिंध दरिया ज़िंद पीर आहे ऐं सदाईं सिख्या ॾेई रहियो आहे, निवड़त जी, न्याज़ जी, एकांत ऐं एकता जी।
साईंअ जे सार ऐं बेअंत जे तलाश जी। सिंधुअ जो जल तैसुब ऐं तकबुर ॿियाई ऐं निफ़ाक़ जे आग ते थधो छंडो विझंदड़ आहे। कटर खां कटर इंसान बि सिंध में इहो सुवाल पियो पाण खां पुछे त काबो खानो ख़ुदा जो ॾेवन ॾोह कयो त यकदम उतर थो अचे त मस्जिद ऐं मड़ीअ में रोशन हिकु ॾीओ। छा आहे मतिलबु हिन जो त काबो खानो ख़ुदा जो मतिलबु ख़ुदा जो अगरि घरु आहे उहो त असांजे मंदरनि कुझु छा ॾोह कयो त हिकदमि असांजे अंदरां मां आवाज़ थो अचे त मस्जिद ऐं मड़ीअ में रोशन निकियो। चाहे मस्जिद हुजे चाहे मड़ी हुजे चाहे मंदरु हुजे उन्हीअ में रोशनी त हिकु ॾीओ ई फैलाए रहियो आहे। ॾीए में त कोई पंहिंजो पाण में मतभेद कोन्हे, कोई अहिड़ी का भावना कान्हे का। पोइ छो असां मस्जिद खे अलॻि ऐं मड़ीअ खे अंदरि था सम्झूं। त इहा ॻाल्हि जेका आहे असांखे सिंध जी भूमीअ ते वेही करे जॾहिं असां एकांत में वेही यादि कयूं त असांजे उते अस्कुती छा थो थिए त सभु तहसिब वहम तकबर ॿियायूं वॾायूं झगड़ा जहिड़ा सभु मिटिजी वञनि था ऐं असां छा था कयूं परमात्मा जी वॾाईअ ते अशश था कयूं, उन ते वाह वाह था कयूं। त इहो त थियो सिंध जे जल जो महात्म, सिंध जी भूमीअ जो पिणु महात्म आहे। उहो पाण सुभाणे ॿिए क्लास में कंदासीं।